नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे भिटिया खां ख़बर ॾींदा हलूं त भिटिया में बरसाति पवण जे करे म्युनिसिपल इंतिज़ामिया जी कारकर्दगी जा समूरा पोल खोले छॾिया आहिनि। बरसाति सबबि शहर जा समूरा मेन नाला भरजण सबबि गटरनि जो गंदो पाणी शहर जे अहम रोडनि, चौराहनि, बाज़ारनि में गंदो पाणी तलाहनि जी शिकल में जमा, शहरी पंहिंजे घरनि में रहण ते मजबूर रहिया। गंदे पाणी जे रोडनि ते जमा हुजण सबबि अक्सर स्कूलनि में अंदर पाणी जमा हुजण सबबि शागिर्दनि जी हाज़िरी नाले मातर रही। बरसाति ऐं तेज़ हवाउनि सबबि सरकारी इदारनि में पिण ऑफिसर ऐं उन्हनि जे अमलदारनि कमी हुजण सबबि ऑफिसरनि जो कारो वहिंवार बि मुकमल तौर ठप रहियो। जॾहिं त म्युनिसिपल चेयरमैन हाला मखदूम उमार हैदर, म्युनिसिपल चीफ ऑफिसर हाला अनीस अल रहमान सियाल, वाइस चेयरमैन म्युनिसिपल कमेटी नूर मोहम्मद ईसानी मेमण, काउंसलर मोहम्मद बचल मुगल, मोहम्मद उर्स सदोरो डायरी पिण भरपासे बाद शहर जो दौरो कंदे शहर जे रोडनि तां जमा थियल पाणी कढण लाइ उते मशीनूं लॻाए ऐं सफ़ाई मुलाज़िम जी निगरानी कंदे शहर मां सफ़ाई जो कमु करायो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।